जेको इहा मारवी फिल्म आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट वारनि इहे बि ॻाल्हियूं हलनि थियूं पयूं तव्हांखे उमेद आहे त इहा कीअं कमु कंदी या तव्हांजो छा ख़्यालु आहे त इन जो छा असर पवण वारो आहे? असुल ॻाल्हि आहे त कम सां जेसिताईं प्रोड्यूसर सचो न आहे, कम सां इश्क न आहे, ॿोली सां इश्क न आहे, क़ौम सां इश्क न आहे, तेसिताईं उहा फॉर्मेलिटी हूंदी आहे। ठीकु आहे न? जी फॉर्मेलिटी जेका फॉर्मेलिटी उहो पूरी कंदा त पोइ ज़ाहिर आहे उहा अवाम जे मयार ते न लॻंदी आहे। पर जॾहिं कमु हिकिड़े इश्क सां कबो, जज़्बे सां कबो कमु, ऐं मूंखे यकीन आहे त पोइ फिल्म ज़रूरु कामयाबी पाणे सघे थी। बिल्कुलु ठीकु आहे। गाद साहब अभी छा था सम्झो सिंधी फिल्मनि जे हवाले सां? ठीकु आहे, अवां जेका ॻाल्हि कई कम जी डेडिकेशन जे हवाले सां थियणु घुरिजे, लेकिन असां ॾिसूं था पिया का ख़ासि जानदार स्क्रिप्ट बि नज़र नथी अचे। जीअं असां पंहिंजा ड्रामा ॾिसूं त हिकिड़ी ई ट्रेडिशन जे मथां हलनि था पिया, ढाड़ियल कल्चर ॾेखारियो थो वञे, रुगो उन्हीअ खे प्रमोट कयो थो वञे। बिल्कुलु कॉन्टेंट में वैरायटी कोन आहे असां वटि सिंधी ड्रामे में, सिंधी कॉन्टेंट में। उन सां गॾोगॾु इहो ॿुधायो त सिंधी ॿोलीअ जी छा सूरत हाल आहे ड्रामनि में जेका सिंधी ॿोली इस्तेमालु कई वञे थी, ऐं वरी सिंधी सिनेमा अगरि असां रिवाइव करण जी कोशिशि कयूं त सिंधी फिल्मूं ठहनि त ॿोलीअ जो मसइले खे कीअं हल करे सघिजे थो? छो त अॼुकल्ह जा जेके न्यू जनरेशन जा नवां एक्टर्स आहिनि, नवां एंकर पर्सन्स आहिनि, उन्हनि जी ॿोलीअ ते बि कमु करण जो तमामु घणी ज़रूरत आहे। बिल्कुलु ज़रूरत आहे। हिन वक़्तु मां बार बार इहो पंहिंजे फेसबुक ते लिखंदो आहियां, दोस्तनि खे चवंदो आहियां त महिरबानी करे ख़ुदा खे मञो, पंहिंजी ॿोली खे बिगाड़ियो न। तव्हां पंहिंजी ॿोली खे बिगाड़ींदव त तव्हांजी इस्लाह केरु कंदो? तव्हां पाण मीडिया ते वेही करे ग़लति ॻाल्हाईंदव त उहो असांजी सॼी सिंध ॿुधंदी, उहा उहे ई ॻाल्हाईंदी पई। मूंखे यादि आहे सलम बलोच खे मूं चयो बाबा इहो चलो ॾिसूं था, लफ़्ज़ चलो इस्तेमालु न कयो तव्हां, त हुन रियलाइज़ कयो ऐं हुन आख़िर में न कयो इहो जुमिलो इस्तेमालु। इहा सुठी ॻाल्हि आहे त मीडिया ते जॾहिं माण्हू वेहे त पंहिंजी ॿोलीअ जो वधि में वधि ख़्यालु करे, पंहिंजे लफ़्ज़नि खे थोरे टके ॻाल्हाए। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाए थो लाइ त मां जेतिरो वक़्तु सिंधी चैनल ते कमु कयो त कंहिं बि ड्रामे में धाड़ियल न ॾेखारे। ठीकु आहे, कंहिं बि ड्रामे में औरत जी तज़लील न ॾेखारी, न औरत जी तज़लील हुई, न कंहिं ड्रामे में धाड़ियल पिक्चर हुयो। मां इन्हनि शयुनि जे सख़्तु मुखालिफ़ आहियां, सख़्तु ख़िलाफ़ आहियां। हज़ारे लखे मौज़ू आहिनि, सोशल मौज़ू आहिनि, रोमांटिक मौज़ू आहिनि, हार खोड़ मौज़ू आहिनि जिन ते कमु करे सघे थो। पर असांजा जेके ड्रामा लिखण वारा मौजूदा माण्हू आहिनि उन्हनि खे शायदि इहा ख़बर कान्हे त ॿिया बि मौज़ू आहिनि, एक्चुअली उहे पढ़नि कोन था, उहे लिटरेचर कोन था पढ़नि, उहे रुगो ॿुध ते आहिनि। हुते जूं फिल्मूं ॾिसी करे, इंडिया जूं पाकिस्तानी पंजाबी फिल्मूं ॾिसी करे ऐं हिकिड़ी कहाणी जोड़े था वठनि। ईअं त कमु न हलंदो न बाबा। जी सही, बिल्कुलु ईअं ई आहे।